नाज़रीन जी तो असां महाजन जे क्रिकेट ग्राउंड में मौजूद आऊँ जिते मुल्क की नामियारी सियासी शख्सियत इन मुल्क की अॻूणी वज़ीर अज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाले से ये जगह टूर्नामेंट लगाई वही है। ज़िले जामशोरे के 16 का वधिक टीमुनि इन टूर्नामेंट में हिस्सो वरितो है। अचो तो उन हवाले से उनसां ॻाल्हाईंदासीं तो उनजो छा चवणु आहे। केमांजन में जो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 15वीं वर्सी आहे उन जे हवाले से क्रिकेट टूर्नामेंट लगी है उन फाइनल हले पियो। असां चऊं था त तिलके मांझनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थियणु घुरिजनि। हे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको आहे इंटरनेशनल लीडर हुई, हुनखे यादि करे असां हुन सां अक़ीदत ऐं एहतराम जो सलाम पेश कयूं था। अॼु हिते मेगा इवेंट में शरीक थी ख़ुशी था महसूस कयूं ऐं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो शहीद राणीअ जे नाले सां जेको कप लगो पियो आहे, हीअ मांझनि जे नौजवाननि जी ज़िंदह दिली आहे जो हुननि पंहिंजे हड़ों वड़ों कमु करे हीअ ग्राउंड खे आबाद कयो आहे। पर ही सरकारी ग्राउंड न आहे। असां अपील था कयूं सिंध हुकूमत खे त ही असांजे मांझन शहर में हिकिड़ो स्टेडियम ठाराए ॾिनो वञे ऐं सरकारी तौर ते ग्राउंड डिक्लेयर कयो वञे ऐं मांझन शहर में जेके बि सरगर्मियूं थियनि थियूं उहे गैर सरकारी तौर ते थियनि थियूं त इन्हनि खे सरकारी तौर ते रिकग्नाइज़ कयो वञे। तमामु सुठो प्रोग्राम आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे यादि में हले पियो ऐं सुठा रांदीगर छोकिरा आहिनि। हिननि जी हिमत अफ़ज़ाई कंदा त ॾाढा अञा अॻिते निकिरी वेंदा। पर अफ़सोस हिकिड़ी ॻाल्हि त ग्राउंड हिननि खे त आहे पर ग्राउंड जूं के सुठियूं फैसिलिटियूं या सुठो पंहिंजो इहो हिननि जो कोन्हे को जेको निज़ाम चइजे। हिन ग्राउंड हिकिड़ो अलॻि ॾियणु खपे गवर्नमेंट खे। हिननि खे ज़रूरतूं आहिनि उहे मुयसरु नथियूं थियनि। पर इन खां सवाइ अगरि नज़र रखिजे त ही नौजवान पंहिंजे पाण खे हिन फील्ड जे अंदरि अॻिते प्रोग्रेसिवली डेवलप कनि पिया। तलके लेवल ते ज़िले लेवल ते हिन जी परफॉर्मेंसिस थियनि पियूं ऐं जहिड़े तरीक़े सां ही डेवलप कनि था त इन तरीक़े सां असांखे पंहिंजे स्कूल लेवल ते कॉलेज लेवल ते बि ॿारनि खे अॻिते आणणो पवंदो। जेके पीपल्स पार्टी हुकूमत आहे उन्हनि खे बाक़ाइदा तौर ते रिक्वेस्ट कंदासीं। असां 15-16 टीमुनि जे टीम ते अॼु फाइनल कराई आहे ऐं मोहतरमा जे नाले सां ही इवेंट लगायो आहे। तमामु बहितरीनु इवेंट लॻो आहे। अॼु ॾिसूं केरु थो पंहिंजे नाले ते करे ऐं इंशाअल्लाह ताला ये लॻाईंदा रहंदासीं ऐं असांजो मोहतरम महिमाननि सभिनी खे भलीकार चऊं था जेके आयल आहिनि। मुल्क जी जेका असां नामवर हस्ती शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे जेको सो नाले सां जेको सो 15वीं वर्सी जे हवाले सां जेको हिते टूर्नामेंट रखियो वियो हो उन टूर्नामेंट में आयल महिमाननि जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिते जेको सो उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त माजन तिलके में को बि जेको सो क्रिकेट जो ग्राउंड न हुअण जे करे हिते पंहिंजी मतिलबु पाण ते जेको सो मुख़्तलिफ़ ग्राउंडनि ते जेको सो नौजवान पंहिंजो क्रिकेट खेॾनि।